ॿ ॻाल्हियूं कंदुसि ऐं उहे अहम बि आहिनि हिन वक़्त जे हवाले सां ऐं असांखे गहरी तरह सां हुन ते सोचणु बि खपे। जामशोरो एक्शन कमेटी जी तमामु वॾी महिरबानी आहे जन असांखे मौक़ो ॾिनो आहे सिंध जे हिकु अहिड़ी बुज़ुर्ग हस्तीअ ते असां पंहिंजा ख़्याल पेश कयूं। दोस्तनि काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे, मां बि हिकिड़ा ॿ ख़्याल पेश कंदुसि। 1915 में साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब पैदा थियो, 1917 में गुज़ारे वियो। टोटल हुन जी उमिरि 102 साल हो। 4, 5, 6 दर्जे जे पढ़ण खां पोइ हुन जो वाल साहब गुज़ारे वियो। उन वटि पढ़ाईअ जे लाइ एतिरो कोन हो जो हू पढ़ी सघे। सन में साईं GM सैद जी इल्म दोस्ती, तालीम दोस्ती, वतन दोस्ती, अकुल दोस्ती, फ़हम दोस्तीअ साईं मोहम्मद इब्राहिम जोयो खे खणी आयो ऐं तॾहिं मैट्रिक जेका आहे उहा 7 जमायतुनि जी थींदी हुई ऐं साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु मैट्रिक कई। उन खां पोइ मदरसुल इस्लाम में वियो, उते पढ़ियो। उन खां पोइ उते उस्ताद मुक़ररु थियो जंहिंजी पघार 200 रुपया। मां साईं मोहम्मद इब्राहिम जोये साहिब जे ॿिनि पासनि ते सिर्फ़ु ॻाल्हाईंदुसि ऐं मुख़्तसरनि ॻाल्हाईंदुसि छो त टाइम तमामु घणो थी वियो आहे ऐं ख़ासि करे फ़हीम नूनारी साहिबु तवजो तलब आहे। साईं ॻाल्हि बिल्कुलु आहे। साईं मोहम्मद इब्राहिम जोये साहिब इहो साबित करे ॾसियो त तारीख़ में वॾे माण्हू थियण जे लाइ जागीरदार थियणु ज़रूरी नाहे। साईं मोहम्मद इब्राहिम जोये साहिब तारीख़ में वॾे माण्हू थियण जे लाइ साबित करे ॾसियो त इहो ज़रूरी नाहे त वॾो माण्हू हुजे त उनखे इक़्तिदार जी कुर्सी हुजे। साईं मोहम्मद इब्राहिम जोये साहिब इहो तारीख़ में साबित करे ॾसियो ऐं तव्हां असांजे आॾो मिसाल आहे त वॾे माण्हू जे थियण जे लाइ लैंड क्रूज़र ऐं कार जो हुजणु ज़रूरी नाहे। 200 रुपए जी पघार ते 200 रुपए जी पघार ते 1940 में हुन सिंध बचायो लिखियो आहे, किताब लिखियो आहे, जंहिंजे मशहूरीअ जे करे मदरसुल इस्लाम जी इंतज़ामिया ऐं उन वक़्त जी हुकूमत हुन ते कावड़ जी पई आहे, हुनखे नौकिरी मां कढी छॾियो अथनि। इहो हिकिड़ो पासो हो साईं मोहम्मद इब्राहिम जो। हुन नौकिरीअ जी परवाह न कई, हुन मराहतुनि जी परवाह न कई। हुन इहो न ॾिठो त मुंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी, पैसे खां सवाइ मां कीअं हलंदुसि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान जे अक्सर शहरनि में हुनखे रुलायो पियो वियो, बदिलियूं पे कयूं वयूं, कंहिं महिल शिकारपुर, कंहिं महिल जैकवाबाद, कंहिं महिल हुते, कंहिं महिल हुते, कंहिं महिल हुते, तंग करण जे लाइ। पछाड़ी ठटे जी म्यूनिसिपल कमेटीअ में हुनखे उते हिकिड़ी नौकिरी ॾिनो 100-150 रुपए जी नौकिरीअ ते। पर हुन हिकिड़ो अहद कयो हो जेको असांजे लाइ अॼु सिखण जे लाइ आहे त आदर्शनि जे ख़ातिर, सिंध जे मुक़दस रिश्ते जे ख़ातिर, पंहिंजे नज़रिये जे ख़ातिर, ही मोह ॾेई बन तूं वेह खाई न मरी, तुंहिंजे मली रजायूं तोसां संग न कनि, तूं कीअं मझां तन थी पाण कोठाई मारवी। किथे लतीफ़ इहो मूंखे मिणो न ॾेई विझे त तो इब्राहिम जोया नौकिरीअ जे ख़ातिर तो सेण मटाए छॾियो, नौकिरीअ जे ख़ातिर तो पंहिंजे आदर्शनि तां फिरी वे। इब्राहिम जोयो साबित करे ॾसियो। कंहिं दोस्त चयो त जेरे उनजो क़दुरु न थियो, मूं चयो त न, हिन वेझे जी तारीख़ में, जेरे जी तारीख़ में जेतिरो साईं मोहम्मद इब्राहिम जोयो जो क़दुरु थियो आहे, मूंखे अहिड़ो ॿियो माण्हू नथो सुझे जंहिंजो एॾो वॾो क़दुरु थियो हुजे। सही थो चवे महेश, त जोये साहिब खे ख़बर बि न हूंदी हुई, पर पुठ माण्हू हुन जूं सालगिरूं मल्हाईंदा। ॿियो, जोये साहिब सदाई ॻंढण जी ॻाल्हि कई आहे। ॻंढीन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। छिनण जोये साहिब जी डिक्शनरी में कोन हो। अहिड़ो हुनजो को फ़हम हो, अहिड़ो हुनजो प्यार हो, अहिड़ो हुनजो को बिहेवियर हो जो सदाई हुन माण्हुनि खे ॻंढियो। इब्राहिम जोये साहिब जिथे बि सिंध ॾिठी आहे उन सां गॾिजी कमु कयो अथई।
उहा सिंध साईं GM सैदत वटि ॾिठई त साईं GM सैदत जो कलमकार थी बीठो। सही थो चवे पंहिंजो मुंहिंजो दोस्त दीदार सही थो चवे। जॾहिं इब्राहिम जोए साहब रसूल पलीजे में सिंध ॾिठी आहे त पलीअ साहब सां गॾिजी बीठो आहे। जॾहिं जाम साकीज़ वटि सिंध ॾिठी अथई कम्यूनिस्ट पार्टीअ में, मतिलबु त हुन हिकु माण्हूअ में इवन एतिरे हद ताईं जो कॾहिं कॾहिं हुन भुटे में सिंध ॾिठी आहे त भुटे सां बि गॾु बीठो आहे। मतिलबु हुनजो मुहवर जेको हुई उहा सिंध हुई, सिंध वतन हो, सिंध जूं आदर्शूं हुयूं। हिन वक़्तु छा आहे, फ़र्क़ु कहिड़ो आहे अॼु जे अदीब ऐं साईं मोहम्मद इब्राहिम जोए जे दौर जे अदीब में? फ़र्क़ु कहिड़ो आहे? अॼु जो अदीब मराहतूं हासिल थो करे, अॼु जो अदीब हर मुमकिन कोशिश थो करे त किथां न किथां कुर्सीअ जो मज़ो वठिजे, वज़ारतूं वठिजनि, सकाफ़त जा वज़ीर थिजनि, ॿिया हुजनि, प्रोटोकॉल हुजनि। मुंहिंजी शेरो शाइरी जेका आहे उहा लिखी वॾो नालो थी वञे, पोइ उनखे विकामजे। इब्राहिम जोए पंहिंजे अदब ऐं पंहिंजे फ़िक्र खे विकिरणु कोन ॾिनो, भली तव्हां भेटियो। इब्राहिम जोए साहब इक़्तिदार धणीअ खे मिंथूं करे मुज़फ़र जोए जे लाइ नौकिरी कोन वरिती। इब्राहिम जोए साहब पंहिंजी महिनत पाण करे पंहिंजे औलाद खे पढ़ायो ऐं उन औलाद महिनत करे पंहिंजी मेरिट ते, कॉम्पिटेंट ते अॼु पंहिंजियूं नौकिरियूं वरितियूं। अॼु असांखे इहा ॻाल्हि कंदे शर्म थो महसूस थिए त अॼु जो अदीब पंहिंजे अदब खे खपाए, पंहिंजे अदब जो ऐं पंहिंजे शाइरीअ जो, पंहिंजे फ़िक्र जो सौदो करे डिग्री हथ में खयूं, कंहिं महिल वज़ीर आला जे पुठियां, कंहिं महिल प्राइम मिनिस्टर जे पुठियां, कंहिं महिल सदर जे पुठियां, कंहिं महिल कल्चर सेक्रेटरी ऐं मिनिस्टर जे पुठियां डिग्रियूं खई थो, मुंहिंजे पुट खे त नौकिरी ॾियो। मूंखे सख़्तु सदमो पहुतो हो उन ॾींहं ते जंहिं ॾींहुं वज़ीर आला सिंध जे अदीबनि खे घुरायो ऐं हिकु हिकु अदीब जे खीसे में जेका आहे दरख़्वास्त पई हुई नौकिरीअ जी। इब्राहिम जोए कोन ॾिनी हुई इक़्तिदार धणीअ जे माण्हूअ खे इहा दरख़्वास्त, पंहिंजे अदब जो इहो सौदो कोन कयो हो, पंहिंजे आदर्शनि जो सौदो। तंहिंजे करे असांखे अज़ीज़ आहे, भली असांखां जिस्मानी तौरु जुदा थी वञे, पर फ़िक्री ऐं रूहानी तरह मोहम्मद इब्राहिम जोए 200 साल 300 साल ज़िंदा रहंदो असां सां। जेतिरो वक़्तु असां हीअ तारीख़ ज़िंदा रहंदी, इब्राहिम जोए ज़िंदा रहंदो। असांजो इब्राहिम जोए सां कहिड़ो वास्तो हो? असांजो नानो हो, असांजो ॾाॾो हो, असांजो चाचो हो, असांजो छा हो? लतीफ़ केरु हो? शेख अयाज़ केरु हो? साईं GM सैद केरु हो? ही जेके तारीख़ जा वॾा माण्हू थी गुज़रिया आहिनि, इहे सभु केरु हा? इन्हनि सां असांजे रूह ऐं रूहानी ऐं ज़हन जो रिश्तो हो, ॻंढापो हो। तव्हां ही जेको फ़हीम वेठो आहे, ही जेको महेश वेठो आहे, ही सभु दोस्त वेठा आहिनि, ही मोहम्मद रमज़ान खुशका फारूक साहब, ही जेके तव्हां दोस्त आहियो, तव्हां सां असांजे ख़्यालनि जो रिश्तो आहे, तव्हां सां असांजे रूह जो रिश्तो आहे, ज़हननि जो रिश्तो आहे। सच चयो आहे कंहिं त तारीख़ में रत जे रिश्तनि खां वधीक ज़हन, ज़मीर ऐं रूह जा रिश्ता वधीक मज़बूत थींदा आहिनि। ॿ भाइर सॻा आहिनि न, हिकु पीउ जा ऐं माउ जा पुट हूंदा आहिनि। ॾिसो त जेकॾहिं इख़्तिलाफ़ थियनि था, हाणे हिक ॿिए खे मारे था विझनि, तंहिंजे करे रत जो रिश्तो मज़बूत न आहे, ज़हन ऐं ज़मीर जो, रूह जो रिश्तो मज़बूत आहे। जंहिं महिल इब्राहिम जोए साहब जी ॻाल्हि निकिती त गुज़ारे वियो आहे, सुबुह उथण सां मुंहिंजी अखियुनि मां ॿोड़ा वही विया। इवन बेनज़ीर जे शहादत जो, इवन बशीर कुरैशीअ जे शहादत जो, इवन सिंध जा ॿिया जेके तमामु वॾा माण्हू उन्हनि जी शहादत जॾहिं असीं ॿुधूं था, सच पुछो त बेनज़ीर जॾहिं कातल शहर में हीअं कुसी वई ऐं मुर्तज़ा जॾहिं निधन को थी रोडनि ते कुसी, भली हुननि सां सभु इख़्तिलाफ़ असांजा छो न हुजनि, पर असांजे रूह, असांजे जिस्म में ॾकड़ियूं पिए वरितियूं। छो? असांखे ख़बर हुई असांजा हिननि सां रूह जा रिश्ता आहिनि। ही वरी बि सिंध, वरी बि मुर्तज़ा सिंध आहे, वरी बि उन्हनि में सिंध मौजूदु आहे। पर अफ़सोस आहे अॼु उन भुटनि जे नाले ते वेठा चिॿचरी, वतन थियो वरी कूड़ियल कायरनि जो। तंहिंजे करे हिन सिंध खे तव्हांखे असांखे बचाइणो आहे। अॼु सिंध जी ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे। मां अॼु हिकिड़ो स्टेटस रखियो आयो आहे जिते मूंखे तमामु घणियूं दोस्तनि नाराज़गियूं बि ॾेखारियूं आहिनि ऐं उन ते कावड़ बि कई आहे। मूं चयो आहे हिते को पीपल पार्टी जो दोस्त हुजे त मां हुन खां ॿाहूं ॿधी माफ़ी वठंदुसि। मूं क्लियर लिखियो आहे त जनरल ज़िया ऐं ज़रदारी लीग में को बि फ़र्क़ु कोन्हे को।
अॼु सिंध जेका ॾुखी सूरत हाल में आहे तव्हांखे ख़बर आहे हिते जामशोरे खां वठी कराची जे समुंड ताईं तव्हांजूं ज़मीनूं तव्हां खां खसिजी वयूं तव्हां जूं न रहियूं आहिनि ज़मीनूं। ही डेमोग्राफी चेंज पई थिए। पहिरियां टाउन जे नाले में लखे एकड़ ज़मीन मलक रियाज़ खे ॾिनी वई आहे। ही जामशोरे जे हिन सुपर हाईवे जो पासो DH जे नाले में ॾिनो वियो आहे। लखे एकड़ ज़मीन ॾिनी वई आहे। ही मल्हा कोहिस्तान फलाणो सॼो इलाइक़ो इहो सॼे जो सॼो इहो हाणे सरदारनि वटि कोन्हे को मता सम्झो त इहा सरदारनि जी मिल्कियत आहे। सरदार वीचारो वियो। इहे सभु मिल्कियतूं हींअर पंजाबियुनि जूं ऐं पंजाब जे आकाउनि खे ॾिनियूं वयूं आहिनि। ऐं जंहिं महिल इहे कटकनि जा कटक लथा, जंहिं महिल इहे अफ़गानी लथा, जंहिं महिल पठान लथा, जंहिं महिल इहे पंजाबी लथा ऐं जंहिं महिल हिंदुस्तानी लथा, त ख़ुदा ईअं न करे जो तारीख़ में पढ़िजे त हुई बि का सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। किथे असीं ईअं बि न चऊं त यार का सिंध बि का हुई। हींअर तमामु थोरो फ़र्क़ु आहे। डेमोग्राफी असांजी सुञाणप तब्दील पई थिए सिंध जी धरतीअ जी। ही जामशोरो मां इन करे थो कयां त ही जामशोरो उन हिकिड़े सेंटर में वेठो आहे जंहिंजे ऐं वॾे में वॾो नुक़सानु हिन जामशोरे ज़िले जो थो थिए पियो। ही जेको इलाइक़ो आहे नूरियाबाद, ही जो कोटड़ीअ जो इंडस्ट्रियल इलाइक़ो आहे, इहो हींअर तव्हांजो असांजो न रहियो आहे, न रहंदो। पेटारो न रहियो आहे। डेलीबरेटली हिननि जी मुनज़िम साज़िश आहे सदर अयूब खां वठी, ऐं उहो कमु हिननि असांजे प्यारे मोहतरम जनाब ज़रदारी साहिब खां कराइनि था पिया। त ही माशाअल्लाह तूं वेठो हुज फर्स्ट क्लास नमूने सां, सभु जो सभु करप्शन जेको बि कयो अथई सभु तोखे माफ़। भली 17 शुगर मिलनि जो मालिक भुजी, खंडुनि जा मालिक भुजी, हुजई खून बून सभु तोखे माफ़। पर सिंध जी धरती असांजे हवाले थी वई। इहो तय थी वियो आहे। ऐं हाणे आहे 2018 जी बार्गेनिंग, उहा बि घणो करो त रेस जीते वेंदो। इम्कान इहो आहे त वरी बि आईंदे 5 साल इहे रेस खे ई मिलंदा। तंहिंजे करे असांजो वतन, असांजी धरती असांजे पेरनि हेठां खिसके पई। असांजो वजूद ख़तमु पियो थिए। असांजो वजूद पंहिंजी पहचान विञाए पियो। उन लाइ अचो वेहो सभु गॾिजी दोस्त तयारु